रात में सब सिंगार करे सियाणो थी मुझे सामो तू ही दो न कर मता का परतियां तोखे सज दो कया बता का परतियां तोखे सज दो कया तू बेपर्दे करे मूसा मिला दो न कर चांद की रात में। तुझी विख विखते नो में शर्म चे तुझी विख विखते नो में शर्म चे जिता गुजरी उताई हो शोर उठे या खुदा करबला करबला किस एडो न कर सोच कर समझ कर किस एडो न कर सोच सर समझ कर तिरछी नजर सा कह के तकी दो न कर चांद की रात में। चोटिया में छो है तो गुलाब आ चोटिया में छो है तो गुलाब आ छो चपन ते तो महटो मुसागवा तो के केड़ी खबर ओ सफा बेखबर त तुझी सू हमें आहे के दो असर त तुझी सू हमें आहे के दो असर पाण खे सुहणा ठाहे ठाही दो न कर चांद की रात में। सूह बेपर्दे बेनकाब आ सूह बेपर्दे बेनकाब आ छात बसुम त हुस्न शबाब आ रुक जी व्या इन वया वक्त मौसम हवा रात सुरे नथी रात सुरे नथी वक्त चुरे नथो रात सुरे नथी वक्त चुरे नथो बुत अहिड़ो बि कहीं खे बणाई दो न कर चांद की रात में सब सिंगार करे चांद की रात में सब सिंगार करे सियाणो थी मुझे सामू तू ही दो न कर मता का परतियां तोखे सज दो कया मता का परतियां तोखे सज दो कया तू बेपर्दे करे मूसा मिला दो न कर चांद की रात में चांद की रात में चांद की रात में। साईं वाह वाह जबरदस्त साईं माला कुछ कंदी माशाल्लाह जबरदस्त साईं हुसैन नारेजा साहब तू 20-25 साल पोइ हलियो वञ जी न वन कान अॼु को दौर उहो दौर कहिड़ो फ़र्क़ु आहे? हाँ बिल्कुलु फ़र्क़ु इहो ई आहे त उन वक़्तु जेके रहणियूं करणियूं उथणियूं हुयूं त उहे ॾींहों ॾींहुं हिन वक़्तु तरक़ीअ में अचे वेयूं आहिनि बाक़ी उन वक़्तु जो इहो ई फ़र्क़ु हुओ त पंहिंजे ॿाहिरियालनि में इन्हनि में जेको आहे त कचहरी मोहबतूं हर शइ पर इहे तो ॻाल्हि पुछणु चाहियां त उन वक़्त में महिमान नवाज़ी ओताकूं आबाद हूंदियूं मां उन ते ई अचां थो हा बिस्मिल्लाह मां उन ते ई थो अचां उन वक़्तु तव्हांखे हर पाड़े में ग़रीब गुरबो बि हूंदो हुजे मज़ूर बि हूंदो त हिकिड़े छपरी ॿ खटूं मटु पियो हूंदो जंहिंमें जेको हाल हूंदो त बचनि खे पोइते रखी बि महिमान जी ख़िदमत कंदो
हिन वक़्तु जेका इहो ज़रूरु थियो आहे त जेसीं ताणी इहे शयूं जेतिरी तरक़ीअ में आहियूं त ॾींहों ॾींहुं सकाफ़त जे हिसाब सां हिन वक़्तु बि असां ॼण तव्हां नबन खाने उताक ते अचे उन यादगिरनि में असां ख़ुशि थी आया आहियूं 20 सालनि वारे में माशाल्लाह। त नबन खान वटि सुगड़ बि ॾिठासीं, उहे पुराणा रवाज़ बि ॾिठासीं, कचहरियूं बि ॾिठूंसीं, वरी अॼोके दौर जा सियासतदान बि ॾिठासीं। हाँ साईं। ऐं नबन खान जो वरी प्याले में असांखे सुबुह जो उथी जेको आहे त बाबा साईं प्याले में जेको आहे त असांखे चांहि ॾियारींदो, पंहिंजे ताज़ो खीर मेन जो कढाए, उहो प्यालो बि नज़र आयो। तवारो मुल्क शिकारपुर बरियो पिया जा थोरो थधो थियो आहे? न ॿाहिरि लॻी पई आहे, मुल्क ठरियल आहे। ठरियल आहे माशाल्लाह। इन करे त कल्ह पोइ सलाम आहे असांजे बिलावल भुट्टे साहिब खे 1024 फ्लैट विरायईं, तोखे को फ्लैट मिलियो? साईं असल में हक़ीक़त असां पीपुल्स पार्टी जा आहियूं ऐं असां बिलावल भुट्टो साहिब जा चेयरमैन साहिब असांजा फॉलोअर आहियूं जी जी। ऐं असां विरहाइण वारनि में आहियूं। हाँ असां पाण विरहाइण वारनि में आहियूं त ग़रीब मारूअड़नि खे झांगीअड़नि खे जिन खे झुगा न हुजनि उन्हनि खे उहो बिलावल साहिब पंहिंजे माउ जो सुकुन या शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जो जेको नारो हुयो त कपिड़ा रोटी कपिड़ा और मकान मांग रहा है हर इंसान उन कौल खे पूरो कंदो। नाने जे ज़बान खे पाणी दी नाने ज़बान पंहिंजी वालदा जे उन के वचन खे पूरो कंदे अॼु उन करे ॾेखारियो त पीपुल्स पार्टी हमेशह ग़रीबनि ऐं अवाम जी आहे ऐं उनखे पंहिंजी सहूलियत करण लाइ ग़रीब मारूअड़नि जे लाइ पंहिंजनि खे जुगा कल्ह ऐलान कयईं, सखर खे ॾिनई, चई नवाब शाह, मिठी ऐं हैदराबाद, अञा केतिरा ज़िला शिकारपुर, असांजो शिकारपुर ज़िले में इम्तियाज़ शेख साहब, इम्तियाज़ शेख साहब सिंध सॼे जा ग़रीब गुरबो इंशाल्लाह ख़ुशि हूंदा। हा बिल्कुलु। जीअं बुटो वसाण साहब खे वरी सुगड़ खां कचहरी थो करायां। बिस्मिल्लाह बदल चाचा साहब। यो मेहरबान साईं, मुर्क पिरी मुर्क तू नेण खणी पियो मुर्क, मुर्क खोले मेन लबड़ा करे माड़ मूते मुर्क, मुर्क त सदके थियां अज त मिठा मिठी मुर्क, मुर्क अहमद मुर्क, मुर्क मोयो महबूब जी। पर मां खास त माण्हू नाहियां लेकिन अर्ज कयां थो खास, खास त माण्हू नाहियां लेकिन अर्ज कयां थो खास, खिदमत में जे खास कबूलियो त खल्क में थींदस खास, खास रहे थो ख्याल अव्हां जो खत मिलियो हो खास, खास कंदा आहिनि खादम मथां खुली इनायत खास, खास मिठल खे मान मिली वियो खिलवत मझारा खास, खण पिनी खण। ही साईं तजनी साहे हिक खरजा बैत हिन त खण पिनी खण खिली नेण पयो तू खण, खण अखियूं खैर जूं तू खण खुदारा खण, खण बार खोहलन जा पर खास असां जा खण, खण मलूक खण अञा बि खोड़ थई पर वण भेण वण वारस पंहिंजे वण, वण अधी तू वतन में वींदन खे न वण, वण पंहिंजे तू वेढ़े में वेठन में तू वण, वण मलूक वण वणी जे भरियाम खे पर कस सदाई कुर्ब खे, कुर्ब थो खाए कस, कस थी लाहे कस खे पर अॼु केर थो खाए कस, कस मंझां किरोड़ थिया पर कूड़न भाई कस, कस ॾिनाऊं कुठन खे कुठन कान्हे कस, कस मलूक कस, कस मंझां थी कसर मिले पर आसा, आसा क्यों ना आसा सड ते देते आसा, आसा आसा क्यों ना आसा सड ते देते आसा, लोक जा अपने आसा साजा अपने आसा, लोक जा अपने आसा साजा अपने आसा, हिक ही साह सनम चा आसा, आसा नेठ अल्लाह अगैसी मिठल, सांकू अरबी ढोल जा आसा, सांकू अरबी ढोल जा आसा। चाचा साहब सुभान अल्लाह, वाह जबरदस्त। मेहरबानी साईं। वसाण साहब तव्हां खैरपुर खां निकिता आहियो या असली सचल ॻोठ जा आहियो? असुल त खैरपुर जा वॾनि खां उते, वॾनि खां उन ज़माने वॾनि उते तव्हां छा कंदा हुओ? ॾिसो उते जेको मुंहिंजो दौरु हुयो उहो शागिर्दीअ वारो दौरु हुयो, नंढपण वारो दौरु हो। शागिर्दी वारे दौर खां पोइ कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि खां पोइ असां
हिते रोज़गार जे हिसाब सां कराची में आयासीं। कराची कॾहिं सन में आया? कराचीअ में असां आया आहियूं 83 में। अच्छा 83 1983 में आया खैरपुर के तू छॾे चुको खैरपुर खे छॾे बि आया आहियूं, पर खैरपुर जे वॾनि जे यादियुनि खे छॾे कोन थो न छॾे वे छॾे न। 83 जो आयल त पोइ खैरपुर तो विसरी पियो हूंदो, पर असां खे वरी बि यादि आहे। असां सम्झूं था हिते बि असां साॻी ख़िदमत था अची कयूं, खैरपुर वारनि जी कयूं या हिते कराची ऐं मलीर जे बराड़ीअ जी कयूं ख़िदमत, अच्छा त उहा बि हिते उहा साॻी सियासी मैदान मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां माशाल्लाह ऐं इनशाला जेको आहे सो असां हुते ख़िदमत कई आहे। ऐं इलाइक़े में न सिर्फ़ु जेको आहे सो पंहिंजे हल्के पर पसगिरदाईअ पूरे में, तालीमी मैदान में, सिहत जे मैदान में, या जीअं अॼु तव्हांजे उताक ते हिते वेठा आहियूं ऐं सुगड़नि सां वेठा आहियूं, साझा वदन सां वेठा आहियूं, उन्हनि जे लाइ हुते सकाफ़त खाते हुकूमत सिंध खां हिकिड़ी बहितरीनु लाइब्रेरी मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां बि क़ाइमु कराई अथसि, जंहिंमें इहे अदबी महफ़िलूं थियनि थियूं ऐं त उहे त इहे शयूं आहिनि। उन सां गॾोगॾु असां कोशिशि कई आहे त पंहिंजे इलाइक़े में रोड रस्ता या जेको उते सहूलियतूं न आहिनि उहे बि असां क़ाइमु कयूं। मूंखे यादि थो अचे त साईं मुराद अली शाह जी इहा हिकिड़ी प्रोग्राम आहे त असां कराची जे उन्हनि रोडनि रस्तनि मुंहिंजा फनकार इलाही था रहनि, उन्हनि जी ख़िदमत कंदो आहीं? फनकार असां गॾिजी हिक ॿिए जी ख़िदमत कंदा आहियूं। बिल्कुलु उहे फनकार जेके हूंदा आहिनि असां सां उन्हनि सां गॾु हूंदा आहियूं ऐं ज़ाहिरी आहे फनकारनि जी ख़िदमत न कंदासीं त पोइ जेको आहे असांखे फनकार सां गॾु सियासतदान बि तव्हांखे शायदि ख़बर आहे इलाही कोन, उहो इलेक्शन पोइ थियो वरी जेको आहे सो दिलि न ॿधई, उहो वरी जेको आहे सो पोइ वापसि खणी वियो पंहिंजो जेको पोइ घरवारीअ खां थी सघे थो उन ई प्रेशर में थो हुजेसि, पर तूं पंहिंजी मश्करी शुरू कर, तूं छॾ हिन प्लेटफॉर्म खे, तूं तुंहिंजा न आहे। हुन चयुसि त सच छो त सियासत जेका आहे सो सियासतदान ई कंदा, उहो फनकार आहे। चलो ठीकु आहे साईं, बिस्मिल्लाह। छा ॿुधाईंदो? तूं मनी मनी न मेहरबान मां त मिंथ थो करे छॾियां, हाय मां त मिंथ थो करे छॾियां। हिकु त तूं अॻे आसी ॿियो न पी सवेस थो ढकी, हिकु त तूं अॻे आसी ॿियो न पी सवेस थो ढकी, टियों वरी टिली थो नाज़ सां मां त मिंथ थो करे छॾियां, टियों वरी टिली थो नाज़ सां मां त मिंथ थो करे छॾियां। तूं मनी मनी न मेहरबान मां त मिंथ थो करे छॾियां, हाय मां त मिंथ थो करे छॾियां। कंहिंसां दिल लाइजे लाइजे त पोइ निभाइजे, हिकु त कंहिंसां दिल न लाइजे न लाइजे न लाइजे, हिकु त कंहिंसां दिल न लाइजे लाइजे त पोइ निभाइजे, जे निभाइजे त थी जवान मां त मिंथ थो करे छॾियां, जे निभाइजे त थी जवान मां त मिंथ थो करे छॾियां। तूं मनी मनी न मेहरबान मां त मिंथ थो करे छॾियां, हाय मां त मिंथ थो करे छॾियां।
हिकु त मूं खां छिजण छा चयूं जे छिजी त ख़ैर सां न घुम जे घुमी त घुम न मूं अॻियां मां त मिंथ थो करे छॾियां जे घुमी त घुम न मूं अॻियां मां त मिंथ थो करे छॾियां तूं मनी मनी न महिरबान मां त मिंथ थो करे छॾियां हाय मां त मिंथ थो करे छॾियां हिकु अॻे इश्क वाजी ॿियो तही बुखारिया गरीब हिकु अॻे इश्क वाजी ॿियो तही बुखारिया गरीब बस अजीब ऐं गरीब मां त मिंथ थो करे छॾियां बस अजीब ऐं गरीब मां त मिंथ थो करे छॾियां तूं मनी मनी न महिरबान मां त मिंथ थो करे छॾियां हाय मां त मिंथ थो करे छॾियां हो मां त मिंथ थो करे छॾियां हाय मां त अर्ज़ थो करे छॾियां वाह साईं वाह लख तोरा तुंहिंजा ते ज़बरदस्त ॿुधाई बुखारी ॿुधाई से वाह जो ॿुधाई साईं ठाहो को मैसेज ॾिसां तूं अॼु कहिड़ो तो आवाम खे ॾीं भले हुजे सिंध जे माण्हुनि जे लाइ जी तव्हांजे उताक ते अॼु जेका इहे सुगड़नि सां फ़नकारनि सां असांजा वॾनि सां वेठा आहियूं इहो पैगाम आहे त हू पंहिंजे औलाद खे सुठी तालीम ॾियारनि ऐं उन सां गॾु छो त हीउ जदीद दौरु आहे हिन जदीद दौर में जदीद तालीम बि ॾियारनि ऐं पंहिंजे औलाद खे अख़लाक़ियात ते अच्छा तहज़ीब जे बारे में बि ॼाण ॾियनि त जीअं असां सिंध जा माण्हू जेके हिकिड़ी क़दीम क़ौम आहियूं सिंधी त उन क़ौम जूं जेके असांजूं उञाण आहिनि निशानियूं आहिनि असांजी औलाद बि जेको आहे सो उन तिर्ज़ ते हले ऐं हिन जदीद दौर में जदीद इल्म सां मालामाल थी पंहिंजे इलाइक़नि जी पंहिंजे माण्हुनि जी पंहिंजे ॿोलीअ जी ऐं हितां जे माण्हुनि जी ख़िदमत कनि त जीअं जेको आहे सो मौला ख़ुशि कंदे वरी ऑर्डर मिलिया त सोरी साई खणो वरी था अचूं वरी कचहरियूं शुरू कचहरी दाइम ऐं क़ाइम आहिनि भला मालिका बिस्मिल्लाह बिल्कुलु साईं हाँ तो दोस्तों साई ख़त्म कईसूं वापसि आयासीं पंहिंजे प्रोग्राम ते तो हेॾां सईद साहब वेठो आहे शिकारपुर खां इन सां कचहरी करे ॾियां थोरी छो त इहो सफ़ा चए थो ग़रीबनि में आउं हलस जेको मूं वटि आहे सो सभु विरहण लाइ तयारु आहियां त असीं बिस्मिल्लाह विरहाए मथां ई कुझु न रुॻो इहो ॿियनि जूं ॿुधल ॻाल्हियूं थो करीं साईं विरहाइण जी जेको अलाह ॾिनो आहे उहो सभु आहे तो असां इंसान ज़ात जे लाइ जी अदा न त तव्हांजी सैयद आहियो बाबा अलाह असां सैयद जे सिर्फ़ु नाले हवाले न त सखी घर आहे पर जेको सैयद हूंदो आहे उहो सखात में सरशार हूंदो आहे उन जे करे जेको बि अलाह जो ॾिनो वॾो हूंदो आहे नगर न्याज़ उथण वेहण दरगाहनि वारा ऐं जेको बि हूंदो आहे उहो सॼो सिस्टम हलंदो आहे पाण वटि हाणे बाक़ी जेको विरहाइण तूं घुरे त उहो ॾियण लाइ मां तयारु आहियां दुआऊं ॾियण लाइ मां तयारु आहियां ज़रूरु शिकारपुर लाइ छो चवंदा आहिनि त शिकारपुरी बगल में छुरी हथ में बगल में क़ुर हथ में छुरी नियत इहो छो छाजे पाक ॾींदा शिकारपुर वारा ख़ुदि न चवंदा आहिनि इहे जेके माना हूंदा आहिनि पाण नियत या बुरा खामखा शिकारपुर में मोहबत आहे शिकारपुर जी मिठाई
फालूदो लकीदर ते दीवाना जा फालूदा शिकारपुरी खटाण खाई आहियां, पाण मशहूरु रही। तूं पाण रही हा, पाण खाई आहियां। उते असां वटि अॼु बि बराड़ी जा वाला या शहर में बि जी, जी। उते ईअं ई ओताकूं उहे ई मंडल हा। बुढल फ़क़ीर दरगाह आहे, बेरंग साईं दरगाह आहे, वॾी वॾी दरगाहनि ते आखाड़ा सॼो सिस्टम लॻो पियो आहे। अॼु बि साॻियो कमु आहे, असां वटि मोहबतुनि जा अंबार आहिनि इंशाअल्लाह ऐं इंशाअल्लाह रहंदा इंशाअल्लाह ॾींहं क़यामत ताईं दाइम कायम रहंदा। मौला कुछ कंदे नाराजा साहब तू था ठरी वियो आहीं यार छो भला तोड़ कचहरी था तोड़ छा सीने में कोई एॾो सारो ज़िंदगी जो सफ़र गॾु अथई सीने में केॾा कई थोरो कढी ॿुधायो न कुझु। नबन खान कीअं ठरी विया? नबन खान खे रूह सां ॾिसूं पिया, कचहरीअ जी तव्हां यादगिरियूं वापसि कराए छॾियूं पुराणियूं, ठरण जी ॻाल्हि आहे ई कोन। जेको आहे त तव्हां हाल अहवाल वठो पिया, असां बि तव्हांखे ॿुधायूं पिया, शासदाननि जा ॿुधायासीं, गादी नशीननि जा ॿुधायासीं। नबन खान हिन वक़्तु असां त इहो ई था चऊं पिया त जेको आहे तो भला इंसान पंहिंजो औलाद पढ़ाई बिल्कुलु छा पिया पढ़नि? माशाअल्लाह जेको आहे त मुंहिंजा ॿ पुट हिन वक़्तु हिकिड़े मुकमल डिग्री कई आहे मीडिया जी, उहो उते नौकिरी थो करे पियो रोज़ चैनल ते बि, अच्छा ऐं जेको आहे त उतां जे अख़बार में बि सहाफ़त थो करे पियो जेको आहे त किथे? एडिटर आहे इस्लामाबाद। अच्छा ॿियो पुटु मुंहिंजो ॿिए साल में डिग्री करे पियो नमन यूनिवर्सिटी में इस्लामाबाद। मुबारकूं अथई हा जो तव्हां मतिलबु ॿियनि पंहिंजनि माइटनि खे दोस्तनि खे मिटनि उन्हनि खे चयो ॿार पढ़ायो। बिल्कुलु असां उन जे बंदूक लाइ हथनि में हाण सिर्फ़ु उहो ज़मानो ख़तमु कयो। ज़बानी कोशिश न कई आहे, पर उन जे लाइ जेको पाड़ो आहे या पंहिंजा भाइटिया आहिनि सौट आहिनि उन्हनि सां जेतिरे वसादार माली बि कोशिशि कंदा आहियूं, वठी बि ईंदा आहियूं त तालीम। छो त जीअं अॻिल तव्हांखे मां मिसाल ॾिनूं त पाण खे 15-18 सालनि खां हिन वक़्तु तव्हां वटि चेंजिंग असां तव्हां बि नज़र आई आहे। बिल्कुलु इलाही ऐं तरी त ॻाल्हि कयां ईअं हाणे हिन वक़्तु बि नंढड़ा मुंहिंजा हिते बि घणो मां तालीम जे करे कराचीअ में अचे सेटल थियुमि, चऊं कई त तालीम बि अचे, पोयनि खे बि सुध अचे ऐं हिते पुॼनि अचे। ही बि शहर असांजा बल्कि पाकिस्तान पूरो असांजो आहे। ॿियो छा कंहिंजो आहे छा? हा असां हुन में हिमत करे बाक़ी असांजा फॉलोअर जीअं वेठा आहिनि ताज साहिब वारा असां भुटे साहिब जा आहियूं। अल्लाह ख़ुशि साहिब तूं ठरी वियो सभु ॾिसां पियो। हा साईं ठरिया कोन आहियूं असीं वॾनि जूं ॻाल्हियूं गौर सां ॿुधूं पिया। वॾेरनि खे तव्हां ॿुधायो न न माफ़ कजो अॼु गुज़ार त थी कान्हे छो गुज़ार त काॾे ते भॼन इहा ॻाल्हि विसरी वई तोखे। गुज़ार त ॾे ज़रूरी आहे नंबर खान गुज़ार गुज़ार त सही ॾियो भट्टी साहिब या चांजो साहिब। गुज़ारत का सोली ॾिजो हिक ॿिए खे जेका ऐं भॼो हा साईं ॾे ज़ात उहा जेका ज़ात हुजे ईअं ज़ात न तूं न त ज़ात गॾे तोखे ज़ात कंदा। चांडिया साहिब हाओ ॾे ज़ात उहा जेका ज़ात हुजे ॿुधजो ॾे ज़ात उहा जेका ज़ात हुजे ईअं ज़ात न तूं न त ज़ात गॾे तोखे ज़ात कंदा। हाणे ॿुध दीदार अली चओ साईं त दल दलण दाया दराणी दिलदार होत हिसबाणी हालाणी हाले पोटा हतार महगल मुगेरी माड़वाई मुजार बुग्या बपर बरले दाई बकरार लाल कलल्या लोडरा लाखा लजादार खान खरोस खीराणी खबरदार कटबर कोने जा काजी कांधड़ा कुर्बदार शर शेख शानी भुट भट्टी भोगड़ी दुंबा दर्जी डेंगला साईं पिताफी पाता चोटियारी ज़ात जा खान खीराणी जखराणी उमराणी वज़ीराणी नसीराणी ॾेपर साईं हाणे गुज़ारत आहे सुर मारीअ में हा साईं त जॾहिं उमर बादशाह मारीअ खे खणी अची कोर्ट में बंदि कयो हा दा ऐं उनखे कई आशूं आशायूं पर मारी राज़ी न पई थियसि। हा दा मारीअ खे चवे पियो त तूं मूंसां शादी कर पर मारी चएसि पई त अदा उमिरि ॾे पर उहा ॾे ज़ात उहा जेका ज़ात हुजे चएसि पई त ॾे पर उहा जेका राज पर हुजे जेका राजनि जी पर आहे मां त तुंहिंजी भेण आहियां इहो तूं छा पियो चवीं। चएसि पई त ॾे ज़ात उहा जेका ज़ात हुजे ॾे पर उहा जेका राज पर हुजे ॾे ज़ात उहा जेका ज़ात हुजे ईअं ज़ात न तूं ईअं ॾंग राज न तूं न त 10 राज गॾे तोखे ॾोही कंदा। वाह साईं वाह 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 भटी वाह 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 बातिन में वही जा रुगो वाह साईं वाह अब चाहे कि तू ॾिस भला भञे तो पाण ॾिसूं हा साईं मथो गुज़ारत ते थिए लाई थी त वण जो हाकिम जो हुजे
वण जो हा वण जो हाकिम जो हुजे वण जो जेको हकम जो हुजे जो हाकिम जो हुजे वाह साईं वाह वण जो हाकिम जो हुक्म हुजे हाकिम जो दाबो हुजे दामान हुजे चवे हा चओ साईं वण जो हा जो हाकिम जो हुजे जो हाकिम जो हुजे आवाज अही बदलियो वण जो आयो हाकिम अदा जो वण हुकुम जो रोब जी साईं हाकिम जो रोब हाकिम जो हुकुम हाओ अंब केलो जी ताब 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 खां बजे अंब केलो हीअं ज़ैतून हुजे हाओ इंसाफ़ हुजे हाओ वण वाह जो साईं, वण चौसरो जो जीअं पपीतो हुजे पपीतो हुजे चवे वाह साईं वाह वण जो हुजे वण जो खजी हुजे खजूर हुजे नंदन वण जो हुजे। हुजे हीअं अंगूर तरतो चए बब्बर हुजे अंगूर खां बचे चओ रसो हुजे मां चई वयमि 400 चए में तू ॿुधो ई कोन वाह साईं वाह हा 400 त मां चयो ना छा चयो पंहिंजे 400 त मां 400 चयो वण जो साईं अंब जो 400 अंब जो क़िस्म 400 त मां चई वयमि वास्ते राजा साहब इते लॻे थो वाह साईं नारी बराबरि साहब वाह वाह ओ वाह वाह साईं वाह वाह थियनि हेॾे नारी हा साईं हाणे मारवी जो उमर सां ॻाल्हाइण आहे उमर बादशाह चयो मारवी खे त सुभाणे मां पंहिंजा अमीर वज़ीर घुराए मां तोसां निकाह कंदुसि त चईंसि वण जो हाकिम जो हुजे चईंसि चओ सो जो जाइज़ हुजे मां त तुंहिंजी भेण आहियां हा वाह 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 साईं वण जो आहे चोसो हाकिम जो आहे जाइज़ चओ सो जो जाइज़ हुजे नारे जो साहब बि ॼाणे थो नारे जो उता की मुड़सा बाक़ाइदा माण्हू आहे हा न दा त हाणे मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो कलाम ॿुधणु खपे ज़रूरी आहे ज़रूरी आहे न चार्ज थियणु ज़रूरी आहे हाणे कंहिंजो कलाम ॿुधाईंदो नाला साहब तव्हां मैसेज ॾींदव को दोस्त ॾिसनि ई पिया उन्हनि खे हा बिल्कुलु असां दोस्तनि खे या पंहिंजे सिंध रवासियुनि खे या पाकिस्तान वारनि खे इहा मैसेज ॾींदासीं त अमन अमान हुजे अलाह ताला जेको आहे त अहिड़ी असांजे लाइ जेको आहे त सहूलियत करे हिकु त हिन वबा मूं जान छुटे कोरोना मूं ॿियो जेको आहे त असांजी जो हालातूं जिन जे असां ॾिसी ऐं रहम करम त अलाह ताला जा पर जेके हुकूमत कनि था जेको मां अगरि छॾियो अथऊं उहो हिन ग़रीबनि ते बि रहम थिए ॿियो ग़रीब जो सहारो अलाह खां सवाइ ॿियो पंहिंजे तालीम में वधि में वधि रुझान रखनि ऐं तालीम जो ख़्यालु कनि ओड़े पाड़े जो बि इहो ई ख़्यालु मैसेज ॾियनि त तालीम थिए त आम वसी जेको आहे त हुननि जा मुंझकारा ख़तमु थींदा अलाह कंदो ई थींदो साईं सैद बादशाह साईं तव्हां जो घर ई बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह असां हमेशह दुआ कर रहंदा आहियूं सही सादा दुआ कर रहंदा बिल्कुलु दुआऊं ॾींदा रहंदा आहिनि असांजो इहो मैसेज आहे हिकिड़ो त इंसान सां मोहबत हुजे वेरी गुड कंहिं बि मज़हबी उन में हिकिड़े सिस्टम न हुजे माण्हू ऐं उन जो क़ैद न हुजे मज़हबी हवाले सां इंसान सां प्यारु कजे ऐं उनखां पोइ तालीम असांजे दरगाह में आम करे ईअं ॾिठो वेंदो आहे त मस्जिद ऐं स्कूल दरसगाह असली दरगाहनि में दरसगाह आहे उन जे करे तालीम खे सभ खां वधीक फ़रोग़ कजे त बहितरु आहे ऐं तालीम पिराइजे तालीम ॿारनि खे पंहिंजनि खे नंढनि खे तालीम ॾे राग़िब कजे जे इल्मु पिराए ऐं पंहिंजे मान मर्तबे में अचनि ऐं हिन धरतीअ जो हिन सिंध धरतीअ जो नालो रोशन कनि माशाअल्लाह वदान साहब सहेल मैसेज तव्हां सहेल ॾिनो पर वरी को नंढिड़ो मैसेज ॾेई छॾिजो को बि नंढो मैसेज बि इहो ई आहे त असांखे हर पाड़े वारे जे लाइ ऐं जेको असांजो नौजवान नसुल आहे उहो मैदान में अची हिननि मुश्किल हालात में मुल्क जूं जेके मुश्किल हालात में आहिनि पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई ऐं हिन मुल्क खे जेको आहे सो इन्हनि मुश्किल हालतुनि मां कढे छो त महांगाईअ जूं ऐं ॿियूं खोड़ सारियूं अहिड़ियूं हिन दौर में जेके आहिनि सो मामला आहिनि जंहिंजे करे माण्हू काफ़ी परेशान आहिनि त उहे अची पंहिंजो अमली जिदोजहद करे अमली मैदान में माण्हुनि जी ख़िदमत करे ऐं जेको आहे सो माण्हुनि खे निजात ॾियारनि आउं वरी चवां थो त इंसान चवनि था त 5 वक़्त नमाज़ पढ़िजे हिकु जे मोली चवंदा आहिनि पर आउं चवंदो सभ खां वधीक ज़बान जेका आहे हीअ ज़बान उहा मिठड़ी हुजे ऐं हीअ ज़बान जेका आहे हर कंहिंसां तूं प्यार मोहबत सां ॻाल्हाए हिन ज़बान सां इन जहिड़ी ॿी का इबादत अथव ई कान ज़बान ते कंट्रोल आहे सम्झ तुंहिंजो हर शइ ते कंट्रोल हक़ीक़त ज़बान हक़ीक़त अमल चवंदा तूं कंहिं थो चई हा साईं नसियत ॿुध नरम थी बुहारे कढ ॿियाई वाह नसियत ॿुध नरम थी बुहारे कढ ॿियाई चङाई जे बदिले चङा कजे चङी आहे चङाई
पहिरियां ॾिस तूं पाण खे न ततल खे ॾे तवाई सलवात पढ़ सरवर ते त भूरल करई भलाई पोइ जानिब तो सां जाई कंदा चङा माशाल्लाह थोरो घटि बिस्मिल्लाह। साईं मस्जिद ढा दे मंदिर ढा दे जो कुछ ड्राइंदा पर बुलिया एक बंदे दा दिल नंदरामी जो रब्बे दिलां विच रहंदा। माशाल्लाह असां ॿुधी नसीहत शोखी छॾे ॾे नाए शान शरीयत त हिकदम लॾे ॾे वाह मिलई जाते इज्जत उते घर अॾे ॾे वाह खणी ख़ैर वञा जल्दी जॾे ॾे हुजे हक़ परावत साजरी सॾे ॾे वठी को मेड़ अचे तुंहिंजे तड़े ॾे वाह। त खाई वञा कावड़ ॾिसी के वॾे ॾे वठी मौत वेंदई खणंदई खॾे ॾे पंहिंजा मिट बि छॾे ईंदई पुराणे भॾे ॾे अजायो फिरना अब्बासी तूं बि खॾे ॾे पोइ मोहबत में मलूक चए तूं बि गाॾो वाह खॾे सही ॾे। वाह। हाँ तो दोस्तों आखिर कल्याण हाँ तनिर साहब ॿुधंदुमि पर उन खां अॻु में इहो चवणु चाहींदुमि वरी बि दोस्तनि खे ॾिसणु चाहींदड़नि खे ॾिसण वारनि खे ते लाइक करणु न भुलिजो न त मुंहिंजो सम्झो ओता खां ठाहे ॾींदा मूंखे इहे जेके न तयारु आहे मूंखे ओता खां ठाहे ॾींदा इनखे लाइक ज़रूरु कजो इहो तव्हां हथ मथे गुज़ारिशो कयां त प्रोग्राम मुंहिंजो ॾिसो था यूट्यूब ते या ॾिसो था फेसबुक ते इन सां गॾु बिस्मिल्लाह साईं। रब साईं ठाहियो तोखे सभ खां जुदा तॾहिं त तो ते हर को फिदा मुंहिंजा मुर्शिद ओ मुंहिंजा मुर्शिद सुहिणा मुर्शिद ओ मुंहिंजा मुर्शिद रब साईं ठाहियो तोखे सभ खां जुदा रब साईं ठाहियो तोखे सभ खां जुदा तॾहिं त तो ते हर को फिदा मुंहिंजा मुर्शिद ओ सुहिणा मुर्शिद सुहिणा मुर्शिद ओ मुंहिंजा मुर्शिद अख जे इशारे सां तो कोही हज़ारे राह वेंदा किरन था चेॾे निहारे हो अख जे इशारे सां तो कोई हज़ारे राह वेंदा किरन था चेॾे निहारे चप हेठां तिर साबे वाह जी अदा चप हेठां तिर साबे वाह जी अदा तॾहिं त तो ते हर को फिदा मुंहिंजा मुर्शिद ओ मुंहिंजा मुर्शिद सुहिणा मुर्शिद ओ मुंहिंजा मुर्शिद रब साईं ठाहियो तोखे सभ खां जुदा तॾहिं त हर को आहे तो ते फिदा मुंहिंजा मुर्शिद ओ मुंहिंजा मुर्शिद सुहिणा मुर्शिद ओ मुंहिंजा मुर्शिद गुलाब जो गुल पंहिंजे हथ में रखी खुशबू विराई पयो महफिल में अची हाय गुलाब जो गुल पंहिंजे हथ में रखी खुशबू विराई पयो महफिल में अची चंड झाती पाए ॾिसी करे वाह वाह चंड झाती हो चंड झाती पाए ॾिसी करे वाह वाह तॾहिं त हर को आहे तो ते फिदा मुंहिंजा मुर्शिद ओ मुंहिंजा मुर्शिद सुहिणा मुर्शिद ओ मुंहिंजा मुर्शिद रब साईं ठाहियो तोखे सभ खां जुदा तॾहिं त हर को आहे तो ते फिदा मुंहिंजा मुर्शिद ओ मुंहिंजा मुर्शिद सुहिणा मुर्शिद ओ मुंहिंजा मुर्शिद तोखे ॾिसी अखियुनि खे सुकून मिले साण मूंसां घुमी जे तूं दुनिया चले तोखे ॾिसी अखियुनि खे सुकून मिले साण मूंसां घुमी जे तूं दुनिया चले तनवीर तोले गीत गाए पियो सुठा तनवीर तनवीर तोले गीत गाए पियो सुठा तॾहिं त हर को आहे तो ते फिदा मुंहिंजा मुर्शिद ओ सुहिणा मुर्शिद मुंहिंजा मुर्शिद ओ
तो ते फिदा मुझा मुर्शिद ओ मुझा मुर्शिद सोना मुर्शिद ओ मुझा मुर्शिद मुझा मुर्शिद ओ मुझा मुर्शिद सोना मुर्शिद ओ मुझा मुर्शिद सोना मुर्शिद ओ मुझा मुर्शिद